नाज़ ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर तव्हांखे प्रोग्राम में चऊं था भलीकार हींअर सीनियर सहाफ़ी तज़किराकार डॉक्टर अयूब शेख साहब जेके आहिनि उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब तमामु घणी महिरबानी सर, अवां असांखे वक़्तु ॾिनो ऐं पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं जेको चूंड इतिहाद थियो आहे नून लीग ऐं मुतहिदा क़ौमी मूवमेंट विच में ऐं मुतहिदा वॾियूं दावाऊं करणु शुरू कयूं आहिनि। 2013 वारा जेके नतीजा हुआ यानी 20 मां 17 सीटूं क़ौमी असेंबली जूं हासिलु कयूंसीं, ईअं ई सूबाई असेंबली जूं वॾे पैमाने ते असीं सीटूं हासिलु कंदासीं। सो अव्हांखे सम्झणु इहो चाहींदासीं त उहा पार्टी जेका 6 महीना 8 महीना पहिरियों थियल बल्दियाती इलेक्शन जो बाइकाट इन करे वई जो उनखे अंदाज़ो हो त उन सां छा सूरत हाल थियण वारी आहे, शिकस्त यकीनी आहे। हाणे उन पार्टी जी हिकु दावा त ज़ाहिर हर पार्टी खे हक़ आहे दावा करे सघे थी, उन पार्टी सां नून लीग जेको इतिहाद कयो आहे उनखे अव्हीं कीअं था ॾिसो? नून लीग जो ख़ासि तौर ते इहो जेको डिसीशन आहे MQM सां इतिहाद वारो, मुंहिंजे ख़्याल में त पॉलिटिकल पार्टियुनि खे पॉलिटिकल ग्रुपनि खे इलेक्शन खां अवल पंहिंजी मैनेजमेंट खपंदी आहे। उहे पंहिंजे हिसाब सां जेका ॻाल्हि उन्हनि खे मुनासिब लॻंदी उन करण ते न का पाबंदी आहे, न पाबंदी हुजणु खपे। बिल्कुलु। पर हिकिड़ी ॻाल्हि पीपल्स पार्टी खे हिन मां सिखणु खपे, उहा हीअ आहे त पीपल्स पार्टी 2007 खां वठी चार्टर ऑफ डेमोक्रेसी खां वठी उन 2 दफ़ा ॾिठो आहे त नवाज़ लीग पीपल्स पार्टी नवाज़ लीग खे लोॾा ॾिना आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त जेके कल्ह इतादी हुआ पीपल्स पार्टी जा MQM वारा, उहे अॼु MQM वारा पीपल्स पार्टी जे मुखालफ़त में नवाज़ शरीफ़ सां गॾु बीठा आहिनि। सही। टी अहम ॻाल्हि हीअ आहे त मां जीअं त इन्हनि इतादनि खे इलेक्शन पॉलिटिक्स जो हिकिड़ो हिसो थो सम्झां, पर साॻे वक़्तु मां सम्झां थो त इन जो सॼो सारो फ़ाइदो जेको आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पवंदो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सिंधी माण्हुनि वटि पंहिंजो केस पेश करण में सहूलियत महसूसु थींदी ऐं इन इताद जे वसीले पीपल्स पार्टी जेका आहे उहा पंहिंजो प्रॉपर केस पेश करे सघंदी त सिंधी माण्हुनि सां रुॻो असां बीठा आहियूं, ॿियो कोई कोन्हे। सही। ऐं सिंधी माण्हुनि जे इन नमूने जे गॾु बीहण वारी जेका ॻाल्हि आहे उहा इंतिहाई मानाख़ेज़ बि आहे, इंतिहाई ख़तरनाक बि आहे, इंतिहाई सुठी बि आहे। उन जा कई पासा आहिनि, जीअं इलेक्शन जा कई पासा थियनि था। आउं सम्झां थो त ही सभु इताद थियनि ई इन करे था त सुभाणे जेके बि गैर मुतवक़ा ऐं अण कथियल रिज़ल्ट असांजे साम्हूं हूंदा त असां तव्हां सुभाणे वेही साॻे नमूने सां चवणु शुरू कंदासीं त फलाणे सां इताद कयो इन करे एतिरियूं सीटूं मिलियसि, फलाणे सां इताद कयो इन करे एतिरियूं सीटूं मिलियसि। आउं सम्झां थो त हिकिड़े पासे ॾांहुं नवाज़ लीग कोशिशि कंदी त सिंध में कहिड़े तरीक़े सां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾुखियो करे सघे, उन सां हुन जा ॿियनि हंधनि ते सिका बहितर थींदा। साॻे नमूने पीपल्स पार्टी जी कोशिशि हूंदी त कंहिं बि तरीक़े सां हू कराची जे PTI वारनि 16 सीटुनि मां 5-8 सीटूं जेके आहिनि खणी ऐं हिकिड़ियूं 55-60 सीटूं जेकॾहिं मर्कज़ में नेशनल असेंबली जूं ॾेखारे थी वञे त पोइ उनखे नवाज़ लीग हुजे, कहिड़ी बि पार्टी हुजे, गॾियल इताद हुजे, गॾियल पार्टियूं हुजनि, हंग पार्लियामेंट हुजे, उन हंग पार्लियामेंट में नवाज़ लीग खां पोइ ॿियो नंबर वरी बि पीपल्स पार्टी जो हूंदो। पीपल्स पार्टी जे आसिफ अली ज़रदारी साहब जी हींअर वॾी में वॾी कोशिशि आहे अंग वधाइण जी। सही। बिल्कुलु। ऐं इन ॻाल्हि जा उहे ज़ाहिर दावा बि कंदा त 75 खां 80 बल्कि 90 ताईं सीटूं पीपल्स पार्टी आला क़यादत चए थी असीं मुल्क मां खणी ईंदासीं, जंहिंमें सर फ़हरिस्त सिंध आहे, पोइ जेको आहे ॾखण पंजाब आहे, सेंट्रल पंजाब आहे, इवन ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान में उन्हनि जी उमेदु आहे। जेकॾहिं इन पोज़ीशन में अचनि था डॉक्टर साहिबु तव्हांखे छा थो लॻे त पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ो सुठो मैंडेट हूंदो ऐं उनखां पोइ ॿियनि इतादनि खे गॾाए हू त नवाज़ लीग खे टफ टाइम ॾेई सघनि था मर्कज़ी हुकूमत जे अॼोकी तारीख़ मूजिबि अॼु जो ॾींहुं आहे 8 नवंबर ते मां हेतिरो चई सघां थो त पहिरें नंबर ते नवाज़ लीग ऐं उन जा इतादी आहिनि, ॿिए नंबर ते अकेली पीपल्स पार्टी आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे इहो ॿिए नंबर खां 3 ते न ईंदी ऐं पहिरें ते बि न ईंदी। सही।
अच्छा सर उन ते बि ईंदासीं पर ही जीअं मां शुरू में चयो न पीपल्स पार्टी खे कोई एज सच वॾो चैलेंज सिंध में नज़र अचे कोन पियो इवन जेके जीडीए जा माण्हू जी सर जीडीए जा जेके माण्हू आहिनि उहे बि पीपल्स पार्टी में पिया वञनि घोषबख्श महर हुजे अलीगौर महर हुजे उन्नड़ फैमिली हुजे इस्लामाबाद ऐं लाहौर बेस्ड जेके सहाफ़ी आहिनि कल्ह जॾहिं इहा ख़बर आई उनखे मुसलसल जॾहिं मूं वॉच कयो आहे जेके यूट्यूब ते बि एक्टिव आहिनि टीवी टॉक शो भी कनि था उन्हनि त कल्ह खां वठी इंक्लूडिंग जावेद चौधरी अजीब हिकिड़ा तर्ज़ ऐं तबसरा करणु शुरू करे छॾिया आहिनि जंहिं ते चाहींदुसि मां पंहिंजी राय जो हू त चवंदा बसि नेक्स्ट वज़ीर आला MQM जो पियो अचे पीपल्स पार्टी खां हुकूमत हथनि में वई अहिड़ो छा इन्हनि 3 महीननि में थी वेंदो डॉक्टर साहब जो ही समूरा माण्हू जेके 99 सीटूं सूबाई असेंबली जो हींअर बि हुयूं पीपल्स पार्टी वटि उहा सभु उन्हनि जी हुकूमत हली वेंदी बकुल जावेद चौधरी इवन उमर चीमा ॿिया मुख़्तलिफ़ सहाफ़ी मूंठा कंहिंजा नाला खणा उहे त ॼण हुकूमत पीपल्स पार्टी खां खसियूं वेठा आहिनि मूं समेत पाकिस्तान जे अंदरि मूं समेत 5% माण्हू बिना किराए सहाफ़त था कनि 95% बाक़ी किराए ते सहाफ़ी आहिनि ऐं किरायो जेको ॾींदो उनजो मौक़िफ़ साम्हूं ईंदो अलाह अलाह ख़ैर कला असां किरायो बि न वठूं ऐं ॻाल्हि बि सभिनी जी कयूं इन करे असां 5% आहियूं केॾो सवलो ॿुधायो अथमि तोखे सही पर हू चवंदा आहिनि ख़बर ऐं ख़्वाहिश में हिकिड़ो ऐं फ़तवा में हुन फ़र्क़ु हुजणु खपे पर असां वटि उहे फ़र्क़ु नज़र अचनि कोन पिया अच्छा वरी इहो जीअं मौज़ू खुलियो आहे त चाहींदुसि एज़ अ सीनियर जर्नलिस्ट तव्हां हुन ते राय ॾियो हूं त हर इलेक्शन में मीडिया खे मैनेज कयो वेंदो आहे ज़ाहिर आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया जो प्रिंट मीडिया खां वठी इलेक्ट्रॉनिक मीडिया हाणे सोशल मीडिया आहे 2018 में हुनजा असां ॾिठासीं त वॾा हिकिड़ा नतीजा आया साम्हूं अमेरिका जेका इलेक्शन थी उनमें इहे इल्ज़ाम लॻा त रूस उनमें मुदाख़लत कीअं कई सोशल मीडिया ऐं ॿियनि प्लेटफॉर्म जे थ्रू ईंदड़ इलेक्शन में मीडिया जो रोल छा था ॾिसो जीअं ॿुधाए नी जेके किराए वारा माण्हू आहिनि इन्फ्लुएंस जेके रखनि था उहे केतिरो असरअंदाज़ थी सघनि था इलेक्शन ते मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान में किराए जी अहमियत वधी वई आहे जी ऐं ही सहाफ़त हिकिड़ी किराए वारी जाइ थी पई आहे उन में ओनरशिप कान्हे का जेके पखा ठाहींदड़ जेके गेव खपाईंदड़ जेके बिल्डर उन्हनि समूरनि चैनल वठी छॾिया आहिनि हींअर मां तव्हांखे नई ख़बर थो ॾियां त दुबई में हिकिड़े तमामु वॾे डिजिटल हाउस जे ठाहिण जूं तयारियूं आहिनि उहो ख़ुदि पाकिस्तान जे अंदरि पॉलिटिकली हिन इलेक्शन में पाण खे खपाईंदो ऐं पाण खे पेश कंदो ऐं हू उन डिजिटल मीडिया जो तव्हां हिसाबु ॿुधंदव त उन हिसाब में बज़ाहिर उहो हिकिड़े वॾे बिल्डर जो आहे ग्रुप पर उनजे अॻियां हिकिड़ो सहाफ़ी आहे जेको हिकिड़े उर्दू टीवी चैनल ते राति जो 10 बजे 1 कलाक ग्रुप ॿुधाईंदो आहे माण्हुनि खे ऐं नफ़रतूं वधाईंदो आहे उहो माण्हू उनजो चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर थियो आहे ऐं दुबई में उनजो चैनल जो सॼियूं तयारी थी थियनि 95% में इहे किराएदार बि शामिल आहिनि ऐं इहो जेको नओं ग्रुप आहे ॿुधाए पिया इहो बि इलेक्शन खां अॻु में ज़ाहिर ईंदो सीज़न ते इलेक्शन आहे इलेक्शन जी तयारी हाणे उन्हनि जूं भर्तियूं शुरू थी वियूं आहिनि कुझु सहाफ़ियुनि जवाबु ॾिनो आहे उन्हनि खे कुझु सहाफ़ी अची विया आहिनि ऐं उहे सभु जो सभु तव्हांखे कामरान ख़ान सां गॾु नज़र अचणु शुरू थींदा पर अहिड़ो तजुर्बो सर हिकिड़ो अॻु में बि थियो न असांजे पाड़े में आहे उहो टीवी चैनल नालो खणणु मुनासिबु कोन हूंदो हाणे हुनजो मालिक चेंज थी विया आहिनि इहे तजुर्बा त पहिरियां बि थिया पर माण्हू अव्हांखे नथो लॻे त हिकिड़ा बाशऊर आहिनि उहे सम्झी था वञनि त हीअ कंहिंजी लाइन ते आया आहिनि केरु हिन जे पुठियां आहे पोइ उन जी जेका सूरत-हाल आहे उहो भले चवनि पाकिस्तान खां सबसे बड़ा पर माण्हुनि खे ख़बर आहे त सबसे बड़ा कौन है ऐं उनजे पोयां रियलिटी केतिरी आहे नसीर साहब मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि सवेर ॿुधाई न त 95% किराए ते थो हले ओनरशिप 5% वटि आहे उन्हनि खे त पंहिंजो ईमान जेसि ताईं आहे तेसि ताईं उहे हलंदा मूं समेत ठीकु आहे बाक़ी 95% जेके आहिनि न उहे इन कम ते लॻा पिया आहिनि पाकिस्तान जी बदनसीबी बदकिस्मती ऐं मीडिया जी बदहाली जो इन खां वधीक कहिड़ो मिसाल थी सघे थो त तव्हां कंहिं बि हंध ते टीवी जो रिमोट हथ में खणी चओ फिलाणो चैनल साम्हूं तव्हांखे चवंदा इहो नवाज़ लीग जे वेझो आहे फिलाणो MQM जे वेझो आहे फिलाणो PTI जे वेझो आहे फिलाणो हुनजे वेझो आहे फिलाणो हुनजे वेझो आहे इहे सभु किराएदारी जूं ॻाल्हियूं आहिनि वेझो वेझो कुझु न हूंदो आहे इहो किराए जो हिसाबु आहे सही माण्हू चवनि कोन था त फिलाणो फिलाणे जे किराए ते थो हले इन करे इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झणु खपे ऐं सॼी सिंधी क़ौम खे बि सम्झणु खपे त मालिकी 5% आहे बाक़ी सभु कुझु किराए ते आहे सही
अच्छा सर, हाणे आख़िर में अव्हांखे सम्झणु चाहींदासीं ही त समूरियूं ॻाल्हियूं थियूं जेका मेमण साहब जी मुक़ररी थी आहे सिंध में, बशीर मेमण साहब जेके नून लीग जा नवां सदर मुक़ररु थिया आहिनि, हिकिड़े पासे पाकिस्तान पीपल्स पार्टी ॿियो हाणे चैलेंज आहे मेमण साहब ऐं नून लीग खे नज़र अचे पियो छा इहे पीपल्स पार्टी खे को वॾो चैलेंज ॾेई सघनि था। कल्ह इन ते बि ॻाल्हियूं हलियूं पियूं त जंहिंजो पंहिंजो हिकिड़ो चूंड तक बि न आहे उहो पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो करण लाइ मैदान में हूंदो। सो इन मुक़ररी खे अव्हां कीअं था ॾिसो? जानी बाबा ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾियो, के पार्टियूं के माण्हू हूंदा आहिनि जिन जा चूंड तकबल हूंदा ई न आहिनि। असां खोड़ माण्हू ॾिठा आहिनि जेके वज़ीर बि थी विया जी, उन्हनि जा चूंड तक कहिड़ा। सही, इन करे इहा ॻाल्हि इन नमूने करणी न खपे। हा, बाक़ी हाणे पॉज़िटिव नमूने पर उन्हनि जे पुठियां वरी डॉक्टर साहब ॾिसो त पार्टियूं बीठल हूंदियूं आहिनि। नवाज़ लीग जी बि पार्टी पोज़ीशन बि त एॾी सूबे में न आहिनि। जेकॾहिं पार्टी पोज़ीशन हुजे त पोइ पार्टी किथां बि बिहार तक ठही थो वञे। पार्टी पोज़ीशन नज़र न ईंदी तॾहिं असां PTI खे भला सम्झोसीं छा त राति पेट में 16 सीटूं उन्हनि खे मिली वेंदियूं। जी, राति पेट में कई कम थींदा आहिनि त राति जो दरअसल सुम्ही था पओ ऐं बाक़ी सभु जागनि था। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी चवणु ॾियो त तव्हां हिन शइ खे मस्बत नमूने सोचो त सिंध जो सदर आहे सैयद शाह मोहम्मद शाह जी, उनजी तबियत जेका आहे उहा घणो एक्टिव हुजण वारी, चुस्ती करण ऐं सरगर्मी करण वारी न बची आहे। जी, इन करे नवाज़ लीग खे पीपल्स पार्टी सां जेकॾहिं ॿ हथ करणा बि हुजनि त हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको उन्हनि सां सुठो हलियो हुजे, हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको इंसाफ़ पसंदि नज़र ईंदो हुजे, उन माण्हू खे जेकॾहिं उहे अॻिते वठी था अचनि त मस्बत नमूने इहो सोचो जी, त मिसाल कंहिं बि पार्टी में को बि वॾेरो शामिल थींदो त तव्हां छा चवंदव त हीउ कंहिंजो माण्हू आहे। उन वॾेरे जे हिसाब सां सोचींदव न। सही, उहो वॾेरो अवल किथे हो, उन खां अवल किथे हो, उन खां अवल किथे हो, उन खां अवल किथे हो, तव्हांखे जदवल साम्हूं भॼी पवंदी ऐं साम्हूं नज़र अची वेंदो केरु केरु आहे, केरु केरु आहे। इन करे जे मस्बत नमूने बशीर मेमण साहब वारी ॻाल्हि खे ॾिसंदव न सही, त इहे ॻाल्हियूं थींदियूं। तव्हां हिन ई मंच ते ॾिठो त गुज़िरियल साल मुस्तफ़ा खोखर जेको आहे उहो शानदार हो पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते, ऐं पोइ हिकु धक सां लतीफ़ खोसो, मुस्तफ़ा खोखर ऐं ॿिया होॾा नवाज़ लीग मां शाहिद खाकान, मिफ्ताह इस्माइल ज़ाहिर होॾे ॾिसो तव्हां शाहिद खाकान जंहिं पंहिंजो पाण खे कॾहिं ज़मानत लाइ पेश न कयो जी, त मां इमरान ख़ान जी हुकूमत में ज़मानत न वठंदुमि, मूंखे जेल विझी छॾियो। सही, उहो पियो जेल में, उन जूं भेणूं इलाज करे करे बीठियूं। मूंखे इंटरव्यू ॾिनो उनजी भेण सेनेटर सादिया जी, चई असां इलाज करे करे बीठा आहियूं, मञे ई नथो। तो साद रफ़ीक वारा ॿिया थिया, भला तव्हां नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ में फ़र्क़ु छो नथा कयो? सही, करे सघो था न, नज़र बि अचेव थो न केरु केरु आहे, केरु केरु आहे, अॻिते हली केरु केरु हूंदो, केरु केरु हूंदो। इन करे मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त माण्हुनि जे बदिरां पाकिस्तान जे अंदरि पॉलिटिकल पार्टियुनि ऐं उन्हनि जी पॉलिसियुनि ते इतफ़ाक़ सां अॼु जे पाकिस्तान में कंहिं बि पॉलिटिकल पार्टी वटि न पंहिंजी पॉलिसी आहे न पंहिंजो प्रोग्राम आहे। उन्हनि खे सभु ओदर ते जेको कुझु मिले थो ही सभु मुकाते ते प्रोग्राम हलनि था। इन मुकाते ते कॾहिं फ़सुलु सुठो थींदो आहे, कॾहिं न थींदो आहे। ठीकु आहे डॉक्टर साहब, तमामु घणी महिरबानी ऐं असांखे वक़्तु ॾिनो। डॉक्टर अयूब शेख साहब ऐं हुनजो तजियो मुंहिंजे साम्हूं आहे। जेका समूरी सूरतहाल हींअर जुड़े पई उहा बि मुंहिंजे साम्हूं आहे। इते असांजो जेको प्रोग्राम आहे उनजो वक़्तु पूरो पियो थिए। पाण ईंदड़ ॾींहंनि में उन ते वधीक तफ़सीली तौर बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जे प्रोग्राम मां असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।